भाई एकड़ी नंढी आयु जो भी देखो देखो हाँ मिनट दादा हर देवी माणिक चैंपियन जा सुठा सिंगर माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था के सुठा में सुठा सिंगर सचपच हर मंडली में सारा गड नुमाइंदा पहुंचाइनो बलाइनो हमारो जेको भजन एक दूसरे के लिए आरो भी गाय वठन ए बोल माता रुक्मणी देवी की सूरत जय जी चंद्र चंद्र भी प्यारी क्या बात है माता रुक्मणी आता वना बलहारी सूरत जय जी चंद्र भी प्यारी माता रुक्मणी आता वना बलहारी सूरत जय जी चंद्र भी प्यारी माता रुक्मणी आता वना बलहारी कहके बुधाया हाल मंदिर जो तो खा सवाए कोई न मुझो कहके बुधाया हाल मंदिर जो तो खा सवाए कोई न मुझो रहमत ऐली करे तो सदाई रहमत ऐली करे तो सदाई माता रुक्मणी आता वना बलहारी सूरत जय जी चंद्र भी प्यारी माता रुक्मणी आता वना बलहारी भाई ॾिसो रहमत कीअं थी थिए पई अम्मा कहिड़नि कहिड़नि स्वरूपनि में हिते अचे थी पई हर सूमर ते सीनियर सिटीजन क्लब जे रूप में असांजा ही बुजुर्ग आशीर्वाद ॾियण था अचनि पिया गॾोगॾु दादाजीअ जे स्वरूप में असांखे माता जे रूप में अची करे आशीर्वाद दर्शन था ॾियनि इहा घटिताई आहे इहा काई कमी आहे हमारी पूर्ति जीअं मां पंहिंजे हूंद में मेला लॻाए वई हुई तीअं ई मेला लॻंदा था रहनि ऐं इहा आशीर्वाद कंदा था अचनि मां वरी अर्ज़ु कंदुमि दादाजनि खे असांजे हिननि सुठी गायक जोड़ीअ खे हृदय माणी उन्हनि खे आशीर्वाद जो हिकिड़ो रखंदा हा हिननि जो ॿई ॻाल्हि गुरु जी विझो न ॿिन्हिनि जोड़े उन खां पोइ बि जेको ही हर सूमर ते नुमाइंदा